नाज़रीन, مسوڀرڳڙي में तरक़ियाती कमनि जे हवाले सां यूसी चेयरमैन सैयद कामिल शाह सां महराण टीवी जे रिपोर्टर ग़ुलाम क़ादिर वसीर ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो तव्हांखे ॾेखारियूं। जी नाज़रीन, असीं हींअर तरक़ी हैदराबाद रूरल जी यूनियन काउंसिल हटड़ी वटि बीठल आहियूं। अगस्त में जो बलदियात खाते जो मुद्दो पूरो थियण वारो आहे। अचो त इन बारे में हितां जे चेयरमैन सां महराण टीवी पारां ॻाल्हि ॿोल करियूं त उन जो इन बारे में छा चवणु आहे। तक़रीबन असां त मुद्दो पूरो कयो आहे जेको अगस्त में हाणे ख़तमु थींदो। बाक़ी असांजे यूनियन काउंसिल हटड़ीअ में जीअं खां वठी आऊं चेयरमैन आयो आहियां, जीअं खां चेयरमैन थियो आहियां हिते, त मुंहिंजे अंदाज़े सां, मुंहिंजे ख़्याल सां त मूं रिकॉर्ड कमु कया आहिनि। इनशाला कम मूं त अॻे बि मीडिया जे ज़रिए ई अपीलूं कयूं हर उन इदारे खे, ऐं अॼु बि अपीलूं कंदुसि हर उन इदारे खे पाण अचनि, पाण विज़िट कनि अची ऐं ॾिसनि अची असांजी कारकिरदगी ॾिसनि। ॿियूं आउं त सॼी सिंध लाइ चैलेंज कंदुसि त सॼी सिंध यूनियन काउंसिलूं ॾिसनि ऐं मुंहिंजी यूसी बि अची ॾिसनि कमनि जे हवाले खां। बाक़ी अगस्त में हाणे मुद्दो पूरो थो थिए, पोइ या नसीब वरी जेके चीअर आहे। तक़रीबन मूं पंहिंजे यूनियन काउंसिल हटड़ीअ में न त तक़रीबन हाणे ॾिसो न, मलाइक असां कोन आहियूं, पर आऊं पाण घर घर हटड़ीअ खां अलावा बि असांजी पंहिंजी यूसी हटड़ीअ खां अलावा बि असां मूं वधि में वधि माना 2-3 यूनियन काउंसिलनि में राशन विरायो। पर ख़ासि तौर ते यूसी हटड़ीअ में हाणे को उको धुको रहिजी वियो हुजे त वल्ला आलम। इहो मूंखे हर शइ खां वधीक मूंखे यूसीअ में इहो लॻो जेको न घर घर वञी मूं राशन विरायो, मूंखे वधि में वधि माना इहो, छो जो मूं हर घर जी कंडीशन ॾिठी, हर घर जा हालात ॾिठा त तमामु घणे में घणा माना तकलीफ़ दायक हुआ। तक़रीबन हाणे मूं तक़रीबन 4-4.5 हज़ार घरनि खे मूं राशन ॾिनो आहे जी, पूरी यूनियन काउंसिल हटड़ीअ में। सिर्फ़ु हट त अलॻि आहे न भाउ, उन में बल्दिया कॉलोनी आहे, सहाफ़ी कॉलोनी आहे, ऐं हुरकैंप आहे, मसू आहे, टंडो सैद खान आहे, बारशन जो ॻोठु बारशाणी यूनियन काउंसिल आहे, असांजे पासे में वरी आहे यूसी बरहाम आहे। सो इन्हनि में असां मूं तक़रीबन उते बि कुझु ॾिनो, पर मूं घणे में घणो राशन पंहिंजी यूसी में ॾिनो आहे। जी नाज़रीन, तव्हां हींअर यूसी हटड़ी जे चेयरमैन सैयद कामिल शाह जी महराण टीवी सां कयल ॻाल्हि ॿोल ॿुधी। कैमरामैन अमजद विघो सां गॾु ग़ुलाम क़ादिर वसीर, महराण टीवी, مسوڀرڳڙي।